अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां पढ़ीसूं पिए सूरत क़मर। हिन में जे 55 आयतूं आहिनि ऐं हिन जो नंबर मसहफ़ जे हिसाब सां 54 आहे। 54 ई ख़ुदि पाण आहे। हिन में 55 हिन में आयतूं आहिनि। हिन खां पोइ 55 ई सूरत वरी सूरत रहमान आहे। हाणे सूरत क़मर 40 आयतूं हिन जूं असां अॻे दफ़े पढ़ियोसीं। हुन में जे पहिरीं इक़्तरबत अस्साअतु वनशक़्क़ल क़मर मौजज़ो हुयो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जो, जंहिंजो ज़िक्र आहे। पोइ हाणे असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त शक़्क़ल क़मर इहो आहे। असहाबनि सॻुरनि चयो त शक़्क़ल क़मर इहो आहे। असां 1400 साल चऊं शक़्क़ल क़मर इहो आहे। पोइ हाणे असांजो ग़ुलाम अहमद परवेज़ साहिबु चयो त न, हीअ सभु मुतवातिर हदीसूं सभु यानी लफ़्ज़ दीगर सभु माज़ल्ला कूड़ियूं आहिनि। ऐं आऊं हाणे पैदा थियो आहियां 1903 में, ऐं हाणे मूंखे सम्झ में अची वियो आहे त नबी पाक खे बि ख़बर कोन हुई, असाबनि खे ख़बर कोन हुई, सभिनी 1400 साल वारनि खे ख़बर कोन हुई। हाणे चए थो मूंखे ख़बर पई आहे त हिन जी माना इहा न आहे जेका हू चवनि था। माना हीअ आहे। कहिड़ी माना आहे? अलाए कहिड़ी माना आहे। हुनजे ज़हन में ॿी माना आहे। चए थो न, इहो शक़्क़ल क़मर आहे हिकिड़ो इनकलाब अचे। इनकलाब त बराबरि अचे पियो, पर हाणे शक़्क़ल क़मर सां हुनजो वास्तो कहिड़ो आहे? चए थो न, उहो जेको झंडे ते जेको क़मर हुयो, झंडे सोच ईरान वारनि जे झंडे ते सिॼ हुयो ऐं अरबनि जे छा चयोसि नालो झंडे ते क़मर हो। उहो क़मर झंडो। हाणे झंडे जी ॻाल्हि असां त कोन ॾिठो किथे त अरबनि जे झंडे ते को क़मर हुयो लिखियलु को किथे। असां कोन ॾिठो आहे किथे। हिन खे अलाए किथां सम्झ में अची वई आहे, कंहिं किथे बि इहा ॻाल्हि कोन्हे। बहरहाल अहिड़ी ॿी मुनकर हदीस ग़ुलाम अहमद परवेज़, उन खां पोइ गामदी, उन खां पोइ सभु माण्हू उन फ़िक्र जा जेके हदीस मौजज़नि खे नथा मञनि, जेके रसूल अलाह जे रसूलनि खे, जेके मूसा अलैहिस्सलाम जे मौजज़नि खे नथा मञनि, नूह अलैहिस्सलाम जे मौजज़े खे नथा मञनि, ईसा अलैहिस्सलाम जे मौजज़नि खे नथा मञनि, मूसा अलैहिस्सलाम जे मौजज़नि खे नथा मञनि, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजज़नि खे नथा मञनि, पोइ चवंदा शक़्क़ल क़मर माना झंडो जेको आहे सो हाणे बदिलिजे पियो पूरो पंहिंजो काइनात जो। ठीकु आहे भई, बराबरि तिलका अयाम नुदाविलहा बैन नास, पंहिंजो वक़्तु बदिलिजे पियो। ऐं पर्शियन एम्पायर उन ज़माने में हुई, सा ख़तमु पई थिए। उहो सिॼ हुयो, उनजो जेको सिॼ ऐं पंहिंजो शींहं जो हुयो। ऐं हिन पासे अरबनि जो जेको उक़ाब हुयो या पंहिंजो शाहीन जंहिंखे चइजे उहो हुयो या ॿियो को हुयो। पर हाणे क़मर त किथे असां कोन ॾिठो त को क़मर, छो त क़मर वीचारो छा आहे। बहरहाल इहे क़िस्म जूं ॻाल्हियूं। हाणे हिते पहिरीं जेको मौजो घुरियो उन्हनि, सो मौजो उन्हनि खे मिलियो, पर उन बावजूदि नथा मञनि। इन करे वार्निंग मिले पई मकी जे माण्हुनि खे, ताइफ़ जे माण्हुनि खे, त तव्हां ते उहो अज़ाब अची सघे थो जेको नूह अलैहिस्सलाम जे क़ौम ते आयो, जेको आद क़ौम ते आयो, जेको समूद जे क़ौम ते आयो, जेको लूत अलैहिस्सलाम जे क़ौम ते आयो, जेको शुएब अलैहिस्सलाम जे क़ौम मदयन ते आयो, जेको फ़िरौन जे क़ौम ते आयो। इहो अज़ाब तव्हां ते अची सघे थो जेकॾहिं अलाह जे रस्ते ते ताईं न हलियो। ताइफ़ ऐं मको ॿई जेके आहिनि से बर्बादु थी सघनि था। इन जी ॻाल्हि जेका सूरत यूनिस मंझि अलाह ताला फ़रमायो त सिर्फ़ु यूनिस जे क़रीअ खे असां बचायोसीं। इन माना सां असीं मके ऐं ताइफ़ खे बचाईंदासूं जेकॾहिं मग़फ़िरत घुरंदा, उन्हनि मंझि मग़फ़िरत वारा हूंदा, बख़्शिश घुरंदा वग़ैरह ॻाल्हि। हाणे इहा ॻाल्हि थी थिए। हाणे असीं पढ़ूं था पहिरियों जेके ॻाल्हि हुन मंझि ख़ासि ॻाल्हियूं जेके हिन में आहिनि त नबियनि जूं दुआऊं बि आहिनि हिन में। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी दुआ आहे, हज़रत ॿियनि जूं दुआऊं आहिनि। ऐं पंहिंजो के लफ़्ज़ वरी वरी अचनि था त असां हिन खे आसान कयो आहे। फ़हल मम मुदखिर फ़कैफ़ अज़ाबी नुखर, असांजो अज़ाब कहिड़ो न सख़्तु हो ऐं असांजी वार्निंग केॾी न सची हुई।
इहे ॻाल्हियूं अचनि थियूं। हाणे 40 आयतूं उहे पहिरियों आहिनि से उहो बरकत जे लाइ असीं वरी पढ़ूं था। उन खां पोइ आख़िरी 15 आयतूं जेके आहिनि उन्हनि जो असां तर्जुमो कंदासूं इनशा अल्लाह आमीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इक़्तरबतिस साअतु वंशक़्क़ल क़मर वइन यरौ आयतन युरिदू वयक़ूलू सिहरुम मुस्तमिर وكذبوا واتبعوا أهواءهم وكل أمر مستقر ولقد جاءهم من الأنباء ما فيه مزدجر حكمة بالغة فما تغني النذر فتول عنهم يوم يدعو الداعي إلى شيء نكر خش عن أبصارهم يخرجون من الأجداث كأنهم جراد منتشر موتين إلى الداعي يقول الكافرون هذا يوم عسر كذبت قبلهم हाणे नूह अलैहिस्सलाम जी ॻाल्हि शुरू كذبت قبلهم قوم نوح فكذبوا عبدنا असांजे बाने खे وقالوا مجنون مزدجر فدعا ربه أني مغلوب فانتصر ففتحنا أبواب السماء بماء منهمر وفجرنا الأرض عيونا فالتقى الماء على أمر قد قدر وعملناه على ذات ألواح ودسر تجري بأعيننا جزاء لمن كان كفر ولقد تركناها آية فهل من مدكر आहे जो को नसीहत वठे فكيف كان عذابي والنذر ऐं केॾो न असांजो सख़्तु अज़ाब हुयो ऐं केॾी न असांजी वार्निंग सची हुई तंबीह असां जेको कईसूं ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر ऐं क़ुर केॾो न असां आसान बनायो आहे तव्हांखे यादि करण जे लाइ सम्झण जे लाइ फहल मिम मुदकिर को आहे जेको नसीहत वठे फहल मिम मुदकिर كذبت عاد فكيف كان عذابي والنذر إنا أرسلنا عليهم ريحا صرصرا في أيام نحس مستمر تنزع الناس كأنهم أعجاز نخل منقعر فكيف كان عذابي والنذر ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر كذبت ثمود بالنذر فقالوا وبشرا منا واحدا نتبعه إنا إذا لفي ضلال وسعر وألقي الذكر عليه من بيننا بل هو كذاب نشر سيعلمون غدا من الكذاب الأشر إنا مرسل الناقة فتنة لهم فارتقبهم واصطبر ونبئهم أن الماء قسمة بينهم كل شرب محتضر فنادوا صاحبهم
فتعاطى فعقر فكيف كان عذابي ونذر إنا أرسلنا عليهم صيحة راڑ موکلي سو إنا أرسلنا عليهم صيحة واحدة فكانوا كهشيم المحتضر ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر كذبت قوم لوط بالنذر صدوم وغمور قوم لوط عليه السلام جي إنا أرسلنا عليهم حاصبا پٿرن جو مينهن إلا على لوط نجيناهم بسحر نعمة من عندنا كذلك نجزي من شكر كذلك نجزي من شكر जेके शुक्र कनि था उन्हनि ते ईअं ॾींदासूं जेके नाशुक्र आहे उन्हनि ते अज़ाब मोकिलींदासीं ईअं जीअं अमेरिका ते हींअर अज़ाब अलाह ताला मोकिले पियो या पाकिस्तान ते हींअर अज़ाब अलाह ताला जो कंहिं न कंहिं नमूने सां नाशुक्रा माण्हू बलदतुनि तय्यबतुनि खे ख़बीसतुनि बणाइजो ولقد أنذرهم بطشتنا فتماروا بالنذر ولقد راودوا عن ضيفه فتمسنا أعينهم فذوقوا عذابي ونذر ولقد سبهم بكرة عذاب مستقر فذوقوا عذابي ونذر فچکو عذاب मुंहिंजे वार्निंग जो ऐं मुंहिंजी वार्निंग चखो ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر ولقد جاء آل فرعون النذر كذبوا بآياتنا كلها نوم آيत निशानियूं मौजज़ा 7 मौजज़ा 2 निशानियूं सभु कूड़ियूं कयूं जीअं गामदी कूड़ो थो करे जीअं गुलाम अहमद परवेज़ कूड़ो थो मौजज़ा आहिनि ई कोन को 9 आयातिन कज़बू बिआयातिना आयात माना मौजज़ा हाणे थियण ॻाल्हियूं ते अलाह ताला करे ॾेखारियूं कज़बू बिआयातिना कुल्लिहा फअख़ज़नाहुम पकड़ कईसूं अख़ज़ अज़ीज़िन मुक़्तदिर सख़्ती वारी इक़्तिदार वारी मुक़्तदिर कुदरत वारी ताक़त सघ अज़ीज़ सघ वारो अकुफ़ारुकुम हाणे त असां पढ़ंदासीं माना वलक़द जाअ आल फ़िरऔन अन्नुज़ुर ऐं बेशक आल फ़िरऔन जी क़ौम आल फ़िरऔन जो औलाद ऐं फ़िरऔन जी क़ौम उन ते असां वार्निंग मोकिलियूं मूसा जी तरफ़ां डिजाइनर मोकिलियो कज़बू बिआयातिना कुल्लिहा सभु असांजूं आयतूं कूड़ियूं कयूं सभु आयतूं पहिरीं आयत हुई लठ जेका ईअं थी ईअं थी ॿी जेको आहे यद बैदा ऐं ॿियूं जेके 7 मौजज़ा हुआ माकड़ अचणु जूं अचणु ॾेडर अचणु कैत अचणु पंहिंजो सम्झो ज़िक्र आहे 7 ॾींहं जो नालो वरितल आहे सूरत आराफ़ में हिते रुॻो इशारो आहे पर 9 अलाह ताला क़ुर शरीफ़ लफ़्ज़ चयो 9 आयात 9 आयतूं यानी 2 ही जेके पधरियूं हुयूं ॿाहिरि अचण खां अॻु में अलाह ताला ॾिनियूं 7 वरी हू त कज़बू बिआयातिना कुल्लिहा सभिनी आयतुनि खे सभिनी निशान खे कूड़ो कंदो हीअ बि कूड़ी नथा मञूं अज़ाब अचे त वरी चवंदा हाणे तूं अज़ाब जी घुर त वापसि वञे त पोइ असीं ईमान आणींदासीं वरी वापसि वञे अज़ाब त वरी न वञनि कुल्लिहा हर हिकु आयत खे 9 निशाननि खे कूड़ो कयूं फ़अख़ज़नाहुम पोइ पकड़ कईसूं असां हुननि जी अख़ज़ अज़ीज़िन मुक़्तदिर अहिड़ी पकड़ जेका सख़्तु पकड़ अज़ीज़ इज़त वारी ताक़त वारी सघ वारी मुक़्तदिर इक़्तिदार वारी यानी कुदरत वारी अलाह ताला ख़ुदि क़ादिर आहे क़दीर आहे मुक़्तदिर आहे यानी साॻियो काफ़ दाल रे मुझां इहे सभई लफ़्ज़ निकिरंदा क़दीर ऐं कुदरत ऐं क़ादिर ऐं मुक़्तदिर
मुक़्तदिर नालो असांजे दोस्त जे फर्ज़नि जो अज़ीज़ मुक़्तदिर अकुफ़ारुकुम ख़ैरुम मिन उलाइकुम तव्हांजा काफ़र मके जा की ताइफ़ जा की वाशिंगटन जा की पाकिस्तान जा कुफ़ार जेके आहिनि से इन्हनि खां मथे हुआ छा इन्हनि खां वधीक ताक़त वारा हुआ छा सगारा हुआ छा जेके नूह जे ज़माने जा हुआ की आद जे ज़माने जा हुआ जेके समूद हुआ की फलां इन्हनि खां वधीक हुआ छा ऐं कुफ़ार हुकुम तव्हांजा कुफ़ार हींअर जेके असांजे ज़माने जा काफ़िर आहिनि से वधीक ताक़त वारा आहिनि छा उन्हनि खां ख़ैरुम मिन उलाइकुम इन्हनि खां वधीक भला आहिनि छा कंहिं चङाई का आहे हुन में का अम लकुम बरातुन फि ज़ुबुर या तव्हांखे किताबनि में अलाह ताला लिखत ॾेई छॾी आहे अमेरिका वारनि खे पाकिस्तान वारनि खे की फलाणनि खे टीरनि खे मटीरनि खे त तव्हां जेका बुछाई धरती ते कंदो सा तव्हांखे फबी वेंदी हली कल्ह जेको हिन पंहिंजो छा चइबो आहे हमिलो कयऊं जेको कैपिटल हिल ते जेको पंहिंजे ट्रम्प जेको सॼे माण्हुनि खे हमिलो करायो ऐं कल्ह हुनखे पंहिंजो बरी करे छॾियऊं चऊं बाबा तूं आज़ादु आहीं अक्विटेड आहीं सम्झो हाणे उहो वरी ॿीहर जेको कंदो 2022 में ऐं 2024 में जेको हाणे 42 कंदो सो तव्हांजे अखियुनि सां वेलकम टू थर्ड वर्ल्ड इनशा अलाह आमीन तव्हां सां उहा जुट थींदी जेका तव्हां धरती वारनि सां कंदा रहिया आहियो इहे 400 साल 300 साल जेके बि साल इहे कंदा रहिया आहियो सा तव्हां सां हाणे थियण वारी आहे इनशा अलाह आमीन ॾिसो कहिड़ो लका थो थिएव ولقد جاء آل فرعون النذر كذبوا بآياتنا كلها فأخذناهم أخذ عزيز مقتدر أكفاركم خير من أولئكم أم لكم براءة في الزبر की किताब ज़बूरनि में लिखत में न अलाह ताला तव्हांखे लिखी ॾिनो आहे त तव्हांखे छूट आहे जेकी वणियो ॿाहिताल धरती ते कयो असां तव्हांखे आज़ादु छॾे ॾींदासूं तव्हांखे असीं पकड़ कोन कंदासूं हींअर सिविल वार थियण वारी आहे तव्हांजे मुल्क में ऐं उहा वधंदी वेंदी इहे वाइट सुप्रीमिस्ट जेका उन्हनि खे हींअर बूस्ट मिली वियो हलियो ऐं तव्हांखे सभिनी इहे जेके रिपब्लिकन्स जेके जो 43 ॼणा जिन हुनखे छूट छॾियो डप जे करे जो पंहिंजा फ़िरौन जे मुतलिक़ अलाह ताला चयो सूरत शूरा में कोई कहिड़ी हुन मंझि त हू पंहिंजो ॾिनासीं ख़फ़ क़ौम ई अताहू इन्हम कानू क़ौमनि फ़ासिक़ीन या तव्हांजी फ़ासिक़नि जी क़ौम आहे अमेरिका जी क़ौम जेका फ़ासिक़नि जी क़ौम आहे जे 43 ॼणा हुन वोट करे छॾियोसीं बाबा ठीकु आहे हिनखे आज़ादु कयोसि हिन पंहिंजो भलो माण्हू आहे तमामु ऐं इहो भलो माण्हू तव्हांखे पुॼंदो अहिड़ो कमु कंदो जो वञी थी आहे ख़ैर पाक जे तरफ़ां अम लखुन बरातुन फि ज़ुबर तव्हांखे अलाह ताला लिखत में ॾेई छॾियो आहे छा त तव्हीं जेको ॿाहिताल धरती ते कयो उहो तव्हांखे फबी वेंदो हलियो अम यक़ूलून नहनु जमीउन मुंतसिर या चवंदा असीं जेके आहियूं बदिलो वठंदा असां कंदासीं असां हीअं कंदासीं असां छा कंदो अथई अलाह ताला खां पुॼंदो छा सयुहज़मुल जमु वयुवल्लून अद्दुबुर हाणे हीउ लफ़्ज़ जेको आहे सो आहे हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तेमालु कयो बदर जे जंग जे वक़्त में त माना बदर जी जंग में हीउ लफ़्ज़ पढ़िया पढ़िया माना अॻु में लथल हुई हुनखे ख़बर हुई पर माना उन वक़्तु सम्झ में आई त सयुहज़मुल जमु वयुवल्लून अद्दुबुर दुबुर पुठ ॾेई भॼंदा पोइ जो 1000 ॼणा आया हुआ होॾां 314 313 केतिरा हुआ हेॾां 1000 ॼणा हथियारे पवारे गॾिजी आया पोइ जो अलाह ताला जो चयो हुननि ते अज़ाब फ़रिश्ता आया की जेकी बि आयो माण्हू विढ़ण लॻा त के मुआ 70 ॼणा हुनजा मुआ ॿिया भॻा 70 ॼणा कब्ज़ो हुनखे गिरफ़्तार कयऊं सयुहज़मुल नहनु जमीउन मुंतसिर सयुहज़मुल जमु पोइ सभई वॾो लश्कर जो आयो जमा थी पोइ युवल्लून दुबुर पोइ पुठ ॾेई वरी भॻा जेके भॼण वारा भॼी हलिया पोइ हिते वञी ख़बरूं ॿुधायूं मके में त असां सां अहिड़ी जुट थी अलाह जो अलाह कहिड़ो माण्हू हुआ जेके घोड़नि ते चढ़ियल हुआ जिन खे असां जन पे असांखे मारियो पुठ ॾेई भॻा पोइ हीअ आयत सूरत जेका अॻु में लथल हुई मके जे ज़माने जी ऐं हीअ हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ आयत पढ़ी आहे पोइ हाणे हिन जी माना इहा ई आहे त सयुहज़मुल दुबुर
युहज़िमुल जम व युवल्लून दुबर, पुठ ॾेई वरी भॼंदा ऐं अलाह ताला जेको आहे सो हुनखे ईंदो वॾो लश्कर ऐं हुनखे अलाह ताला पुॼंदो। बल साअत मौइदुहुम, पर इहा साअत जेका आहे उन्हनि सां वाइदो थियल आहे। साअत माना घड़ी तव्हांजे इहा माना कढी सघे थी भई हर हिकु जो ज़मानो आहे। कुल क़ौमिन अजल, सो कंहिं क़ौम जो अजल आहे, सो कंहिं क़ौम जो वक़्तु आहे। तव्हांजो ज़वाल जो वक़्तु आहे, तव्हांजे उरूज जो वक़्तु आहे। जो कुल हर ज़वाली हर उरूज जी ज़वाल ई हुअसि, पंहिंजो हर उरूज खे ज़वाल आहे। रोमन मथे चढ़िया, पोइ वरी ज़वाल थियो हुनजो। डिक्लाइन ऑफ रोमन एम्पायर, डिक्लाइन ऑफ पर्शियन एम्पायर, डिक्लाइन ऑफ ब्रिटिश एम्पायर, डिक्लाइन ऑफ USSR असां अखियुनि सां ॾिठो आहे। हाणे हीउ जेको मथे चढ़ियो हो अमेरिका, उहो हीअं अलाह ताला हुनखे ज़वाल पज़ीर कयो आहे ऐं हेठि किरंदो, छो जो हिन तमामु वॾो धरती ते 300 साल इहो ज़ुल्म कयो आहे। ऐं हीअ सदी ख़ुशूसनि मुस्लमाननि ते जेको हिन ज़ुल्म कयो आहे उहो कंहिं ते बि कोन्ह कयो अथसि। ऐं ख़ुशूसनि हीअ जेके गुज़िरियल 20-25-40 साल जेके थिया आहिनि, हिन मजिद तमामु वॾो ज़ुल्म कयो आहे मुस्लमान क़ौमुनि खे बर्बादु करण में। ऐं ख़ुदि जेको बनी इसराईल खे जेको ॾिए थो पियो, पुठि भराई थो करे ऐं पंहिंजो उन्हनि जी मदद थो करे ऐं उन्हनि जी हर ॻाल्हि जेका चङी ऐं ख़राबु सभिनी ॻाल्हियुनि में हुन सां मुतफ़िक़ आहे। ऐं जेके ज़ुल्म करे थो हुनखे केरु हुनखे जवाबु ॾियण वारो कोन्हे को, बदिलाइण वारो कोन्हे कयो। इन करे अलाह ताला हुन ते ॾमर हींअर ईंदो ई ईंदो ऐं रब पाक इंशा अलाह आमीन इहो इहा ॻाल्हि कंदो। बल साअतु मौइदुहुम व साअतु अदहा अमर, अदहा आहे वधीक ख़ौफ़नाक आहे, अमर आहे ऐं सख़्तु कड़ी आहे। इनल मुजरिमीन फी दलालिन व सुर, बेशक अहिड़ा मुजरिमान, हिन खे सभिनी खे जेके कूड़ था कनि, कज़बत उहे सभई मुजरिमीन आहिनि। ज़ालिम criminals, they are all criminals. America is a criminal nation actually. हीउ ॾिसो कहिड़ो इंसाफ़ ईअं कयो आहे। जेकॾहिं तव्हांखे को ज़रे जेतिरो बि को हुजे हा पंहिंजो अख़लाक कॉन्शियस को छा इंसाफ़ जो ज़हन मंझि, त तव्हां चओ आहे भई कंहिं कयो भेण की तव्हांजा मुआ ते जेके नाला वठी ते चऊं फलाणी खे किथे आहे त असीं मारियूंसि, फलाणो किथे आहे त मारियूंसि, किथे आहे बदमेनी टोड़े आया। Welcome to the third world that you have already created. Welcome America. Join the third world party. Innal mujrimina fi dalalim wa sur. बेशक ये अहिड़ा मुजरिम जेके आहिनि उहे गुमराह आहिनि ऐं दोज़ख उन्हनि जे लाइ तयारु आहे। यौम युसहबून फिन्नार, युसहबून साबु गिलण, छिके गीले विझबुनि जहन्नम में जंहिं ॾींहुं फिन्नार अला वुजूह बूथनि भर, हुनखे छिके विझिबो। हाणे हीअ बूथनि भर हिन सभिनी खे नैन्सी पेलोसी खे ऐं पंहिंजे हुनखे जेको वाइस प्रेसिडेंट हुयो हिनजो, जे वञो पियो हिन खे पकड़ियोसि हिनखे मारियोसि, पोइ ॻोल्हीसि पिया किथे आई, जेकॾहिं बचाए खणी न वञनि सां त हिनखे मारे विझनि सां। संदसि ई वाइस प्रेसिडेंट हुयो ऐं ॿिया बि जेके हथ अचनि हा हुनखे मारनि हा, ऐं कंहिंखे छॾीनि कोन हा। 5 ॼणा हुते मुआ आहिनि ऐं इहो इंसाफ़ु तव्हां कयो आहे, कल्ह हुनखे एक्विट करे छॾियो अथव। तव्हां ते अलाह ताला जो ॾमर जेको आहे सो अचिणो आहे। इहो इन खां बची कोन सघंदव, या तव्हांजी बिल्कुलु थी वियो आहे, पर फ़ैसिलो तव्हांजे मुतलिक़ थी वियो आहे अलाह ताला जी तरफ़ां। यौम युसहबून फिन्नार अला वुजूहिम ज़ूक़ू मस सक़र, चखो पंहिंजो चाट हिन अज़ाब जी, मस चकर लमस। इन्ना कुल्ल शैइन ख़लक़नाहु बिक़दरिन, हर शइ असां माप हिसाब जे तौर ते यानी क़द्र जेका कई आहे कुदरत जे मुताबिक़, त हेतिरी मक़दूर जे लिहाज़ खां असां ख़लक़ी आहे हर शइ। वमा अमरुना इल्ला वाहिदतुम कलमहिन बिल बसर, ऐं असांजो अमर जो हुकुम कंहिं शइ जो अज़ाब जे अचण जो थींदो त ईअं जीअं पल जीअं अखि छिंभ वांगुरु थी वेंदो हुयो। वाहिद कलमहिल बिल बसर, अखि छिंभ वांगुरु थी वेंदो। इल्ला वाहिदतुन कलमहिल बिल बसर, कलमहिन बिल बसर। वलक़द हलकना
अशियाकुम शया शीन ये आहिनि अशिया तव्हांजे पार्टी वारा तव्हांजे शिया तव्हांजे नमूने वारा अॻे में यानी कुफ़ार तव्हां जहिड़ा अॻियां ज़माने जा उन्हनि बि असांखे ईअं असां उन्हनि खे ईअं हलाकु कयोसीं तव्हांखे बि असीं ईअं हलाकु कंदासीं जेके बि हथु आयो हाणे मके ऐं ताइफ़ वारनि तां त अज़ाब लथो पर हाणे अज़ाब जेको आहे सो अमेरिका ते ऐं USSR ते ऐं पंहिंजे ब्रिटिश एम्पायर ते अलाह ताला जो अज़ाब जेको आहे सो हाणे अचणो जेको आहे ऐं अचे पियो उहो इहो आहे तव्हांजे ग्रुप वारा तव्हांजे शिया तव्हां वारा फहल मिम मुदकिर पोइ आहे को जो तव्हां मां नसीहत वठे तव्हां को नसीहत कोन थो वठे इहो जेको आहे मैकलन छा नालो उहो चए पियो त इहा आहे बुछड़ो माण्हू इहा आहे ॾाढो ख़राबु माण्हू पर वोट हुनखे बरी करे छॾियईं हाणे तोखे माना ख़ुदा जी मार पवे माना तूं छा वञी तुंहिंजो कॉन्शियस किथे आहे तूं घटि में घटि भला ईअं चईं थो त हीउ ख़राबु आहे सॼो ॾोह हिन जो आहे ऐं इहो ॾोह में मुलविस आहे इन जे बावजूदि तूं हुनखे बरी थो करीं माना कानून जे लिहाज़ खां माना हुन खां पीउ खां डिॼी थो हुनजे गुंडनि खां डिॼी थो हिन जा गुंडा सख़्तु आहिनि सॼो अमेरिका हींअर हुनजे गुंडनि जे गिरफ़्त में आहे वाइट सुप्रीमिस्ट जे इहे सभिनी खे मारण जे लाइ तयारु आहिनि तंहिं करे इहो जेकॾहिं पोड़ो जेको वेठो चए त आहे बुछड़ो माण्हू पर मूं हुनखे एक्विट करे छॾियो आहे एक्विट करे छॾियो या ॾिसां तोसां कहिड़ो थो थिए कमु सॼी दुनिया में तो ख़्वार ख़राबु थींदे सॼी दुनिया में तो ते लानत मोकिलींदा माण्हू वकुल शयुनि फ़अलूहु फ़ी ज़ुबर सभिनी शइ जेका से ज़ुबर किताबनि में लिखियलु आहे यानी अलाह ताला जे काग़ज़ में लिखी पई आहे वकुल सग़ीरिन व कबीरिन मुस्ततिर ऐं हर नंढड़ी ऐं वॾी ॻाल्हि जेका तव्हां कई आहे हीअ जेको हींअर एक्विट कयो अथव हिनखे 5 ॾींहं 4 ॾींहं इहो हलियो जेको फ़ैसिलो मूं 24 कलाक वेही बीठी ॿुधो तव्हांजो सॼो वक़्तु जेको आहे सो मूं इहो ॾिठो पियो त हुन सां छा पिया ऐं हिननि वीचारनि तमामु जेके हिनखे चवंदी बदमाश माण्हू आहे हिनखे कयोसि पंहिंजो कन्वेक्ट त उहे तमामु सुठो प्रेज़ेंटेशन हुन कई ऐं हिनजो जेको वकीलो बि सभु संदसि जहिड़ोसी दादागीर हुयो उहो बि ईअं बदमाशी जूं ॻाल्हियूं वेठो करे बुछड़ाई वारियूं ॻाल्हियूं वेठो करे वेठो माण्हुनि खे दरका ॾिए वेठो माण्हुनि खे गारियूं ॾिए वेठो माण्हुनि खे ख़राबु लफ़्ज़ चवे ऐं वेठो कावड़ करे हर ऐं हू तमामु फज़ीलत सां पंहिंजो केस पेश कयो ऐं तमामु हिकिड़ो सुहिणे नमूने सां ऐं तमामु ज़र्फ़ सां ऐं पंहिंजे हिकमत सां ऐं पंहिंजे तहमुल सां ऐं तमामु सुहिणाइप सां पेश कयूं पंहिंजो मुक़दमो पर अमेरिका हुनखे बर्बादु करे छॾियो क़बूलु न कयो इन करे जॾहिं क़बूलु न कंदो इंसाफ़ जी ॻाल्हि खे त तव्हां ते अलाह ताला जो अज़ाब हक़ु थी वियो हलियो आहे हाणे तव्हां ते रब पाक अज़ाब मोकिले ई मोकिले भले मोकिले मूंखे का मयार कोन न ॾिजो को वकुल सग़ीरिन व कबीरिन मुस्ततर अलाह ताला हर शइ लिखी पई तव्हांजे हुन में अलाह ताला जे तरफ़ां नंढो कमु कयो हुजेव वॾो कमु कयो हुजे सभु तव्हांजा लिखजनि पिया इन्नल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन व नहर हाणे 2 आयतूं आहिनि जेके मोमिननि जे मुतलिक़ आहिनि आख़िर वजि ऐं उन सां वरी वास्तो थींदो सूरत रहमान जो हीअ सभई ॻाल्हियूं अज़ाब ऐं नुक़र ऐं नुज़रत जी ॻाल्हि हुई अज़ाब जी ऐं पंहिंजो वार्निंग जी ऐं थ्रेट जी अज़ाबनि जी हाणे 2 आयतूं आहिनि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मुतलिक़ मुतक़िन जे मुतलिक़ मुतक़ीन जेके अॻिते हू हेॾा मुजरिमीन हेॾा मुतक़ीन ॿ हिकिड़ी क़ौम मुजरिम आहे ॿी अलाह ताला खां परहेज़ करण वारा अलाह ताला खां ॾिजण वारा अलाह ताला जे ख़ौफ़ जे करे दुनिया में चङाई करण वारा बुछाई खां बचण वारा जुर्मनि खां ॾोहनि खां ज़ुल्मनि खां बचण वारा उहे मुतक़ीन इन्नल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन व नहर उहे जन्नत में नहरनि में हूंदा फ़ी मक़ैद सिद्क़िन सचाई वारी वेहक जी जाइ ते मक़ैद क़ैद माना वेहणु मक़ैद माना जिते वेहिजे वेहणु किथे असां चवंदा आहियूं किथे वेठो आहीं चऊं वेठो आहियां नवाबाद में ऐं वेठो आहियां हैदराबाद में ऐं वेठो आहियां कराची में वेठो आहियां माना रहां थो हुते मक़ैद माना हिते आहे फारसी वारा बि चवंदा कुझा निशस्त अथई किथे वेठो आहीं निशस्त अथई माना ऐं हीअं वेठो आहियां हिन कुर्सी ते या सोफ़े ते अलाए छा ते पर वेठो आहीं माना किथे रहीं थो रहण जी जाइ 2 मानाऊं हिन मक़ैद मक़ैद सिद्क़िन सचाई वारे रहण जी जाइ यानी
जन्नत जेका आहे जन्नत फिरदौस बक़ाइदे सिद्क़िन इंद मलीकिन मुक़्तदिर अलाह ताला जेको मलिक आहे जेको बादशाह आहे ख़ुदि उनजे राज में उनजे हाज़िरीअ में उनजे जेका उन रहण जी जाइ मुक़ररु कई आहे मोमिननि जे लाइ मुतक़िन जे लाइ परहेज़गारनि लाइ मुक़्तदिर हाणे मुक़्तदिर इक़्तिदार वारो ख़ुदि आहे हुते अॻु में थोरो लफ़्ज़ इस्तेमालु जेको थियो अज़ीज़िन मुक़्तदिर जो अज़ाब आहे हिते अज़ीज़िन हिते मलीकिन मुक़्तदिर अलाह ताला जेका नेमत कंदो छो जो इक़्तिदार सॼो उनजो आहे इक़्तिदार वारे जी मर्ज़ी आहे त कंहिंखे पंहिंजो अज़ाब करे कंहिंखे जेको आहे सो चङाई करे कंहिंखे जन्नत नसीबु करे कंहिंखे दोज़ख नसीबु करे अज़ीज़ मुक़्तदिर अॻे दफ़े आयत 42 नंबर आयत में फ़रमाइत अज़ीज़न मुक़्तदिर जे तरफ़ां हू पकड़ थींदी गिरफ़्त थींदी फ़ाख़ज़नाहुम अख़ज़ अज़ीज़न मुक़्तदिर हिते जेका मक़ैद सिद्क़िन इंद मलीकिन मुक़्तदिर हिते जन्नत वारनि जे लाइ जेके मुतक़ी ऐं परहेज़गार आहिनि उन्हनि जे लाइ अलाह ताला मुक़ररु जेका कई आहे जाइ मलीक आहे ख़ुदि मलिक आहे बादशाह आहे ऐं सॼी कुदरत वारो पाण आहे ख़ुदि ऐं मुक़्तदिर आहे इक़्तिदार सॼो अथॉरिटी पावर ताक़त हुनजी आहे मुक़्तदिर आला पाकिस्तान वारा सभु मुक़्तदिर आला फलाणो मुक़्तदिर आला फलाणो मुक़्तदिर आला सभु पाकिस्तानी हर को मुक़्तदिर आला आहे पर अलाह ताला हुन में पनाह में रखे हाणे हिते इहा ॻाल्हि थी हाणे हिन में नजमुद्दीन राज़ी ऐं पंहिंजो नजमुद्दीन खुबरा रहमतुल्लाह अलैहिम तमामु सुहिणा नुक़्ता पैदा कया आहिनि नूह अलैहिस्सलाम ऐं पंहिंजो लतीफ़ियात नूह आहिनि लतीफ़ियात इब्राहिम लतीफ़ियात पंहिंजो मूसवी आहे नफ़ियत पंहिंजो फलाणे नबीअनि जे मुतलिक़ ऐं ॿी तमामु सुहिणियूं ॻाल्हियूं कयूं अथऊं पोइ वरी जेकॾहिं अलाह ताला तौफ़ीक़ ॾींदो त पोइ हुननि खे पढ़ंदासूं त छा था चवनि नजमुद्दीन कुबरा ऐं नजमुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह अल्लाहुम्मा अग़फ़िर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु रब्बुल अर्शिल अज़ीम सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या अल्लाह सॼी धरती जे मासूमनि ऐं हीणनि ऐं अबोझनि ऐं ज़ईफ़नि माण्हुनि सभिनी ते मुस्लमान क़ौमुनि ते ऐं पंहिंजो ॿियूं क़ौमूं जेके रब पाक तो ख़लकियूं आहिनि जेके चङाई वारियूं आहिनि उन्हनि ते चङाई मोकिल उन्हनि ते रहम कर उन्हनि खां ॾमर लाइ उन्हनि खां अज़ाब वारनि खे तूं वठि करीन पकड़ करीन जेके मुज़रिब आहिनि मुफ़्सिद आहिनि ज़ालिम धरती ते तमामु घणा आहिनि यार बि तूं वठि कर हिन सभिनी ज़ालिमनि खे ऐं ज़ईफ़नि ऐं हीननि खे पंहिंजो जिंद आज़ादु कराए उनजी तमामु वॾो ज़ुल्म थियो आहे हीअ 25 साल हीअ 40 साल हीअ अलाए केतिरा साल 100 साल असां ज़ुल्म धरती ते आज़ादु आहे वॾो 70 साल पाकिस्तान में हेॾो ज़ुल्म आहे यार बि चङा को हाकिम मोकिल असां सां ॾमर जेके ज़ालिम हाकिम आहिनि उनखां असांखे पनाह में रख हिन खे परे कर असां खां अल्लाहुम्मा अग़फ़िर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन आमीन अल्लाहुम्मा अग़फ़िर लना व अंत ख़ैरुल ग़ाफ़िरीन अल्लाहुम्मा रहमना व अंत ख़ैरुर राहिमीन अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना व अंत ख़ैरुर राज़िक़ीन अल्लाहुम्मा अहफ़ज़ना व अंत ख़ैरुल हाफ़िज़ीन अल्लाहुम्मा अंसुरना व अंत ख़ैरुन नासिरीन अल्लाहुम्मा अंसुरना अला दीन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन अल्लाहुम्मा हदिना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा सहिल वयस्सिर वला तुअस्सिर अलैना या रब अल्लाहुम्मा यस्सिर लना उमूरना अल्लाहुम्मा यस्सिर लना उमूरना अल्लाहुम्मा यस्सिर लना उमूरना या अल्लाह जेको अज़ाब धरती ते मोकिलियो अथई पंहिंजे कोविड ऐं फलाणो चीर करण जे नमूने सां या रब इहो ॾमर लाह धरती सां धरती वारनि सां या अल्लाह मासूमनि तां चङाई करण वारनि त अहसान करण वारनि खे असांजे तौफ़ीक़ ॾिए चङाई जा कमु करियूं सभई हिंदुस्तान पाकिस्तान मुस्लमान मोमिन जिते किथे धरती ते न्यूज़ीलैंड वारा अमेरिका वारा जेके चङा आहिनि धरती ते या अलाह उन्हनि खे तूं मथे कर जेके बदमाश आहिनि मुजरिम आहिनि मुफ़्सिद आहिनि फ़साद आहिनि ज़ालिम आहिनि या अलाह उन्हनि खे तूं हीणो कर
मठि करीन, पकड़ करीन, गिरफ़्त करीन, असांजे घरां कोन थो वञे, जेको वणी सो करीन, पर चङाई वारनि हीननि ते तूं पंहिंजी बाझ कर, पंहिंजो रहम कर। अलाह सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद बारिक वसल्लम।